बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टॉक में भलीकार मां हाँ सलीम चंडीर नसीर गोपांग जी गैर मौजूदगी में प्रोग्राम की जिम्मेवारी मूं ते रखी वई आहे। नाज़रीन अॼु जा अहम इशूज़ असां प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अॼु सूबाई बजट पेश कई वई सिंध जे वॾे वज़ीर ऐं फाइनेंस मिनिस्टर सैयद मुराद अली शाह जे तरफ़ां। मां ॿुधायां त वॾे वज़ीर मुराद अली शाह पोज़ीशन जे गोड़ जे दौरान बि 18 अरब 38 करोड़ रुपयनि जी खसारे वारी जेका बजट हुई उहा पेश करे छॾी। उनखे माली साल 2020-21 जी सूबाई बजट जो मजमूई तौर ते काथो जेकॾहिं लॻाए वञे त उहो आहे 12 खरब 41 अरब ऐं 13 करोड़ रुपया। बजट में कुल टैक्स उगाड़ी जो 1 खरब जेको आहे 22 अरब रुपया मुक़ररु कयो वियो। बजट में तरक़ियाती ख़र्चनि जो काथो 223 अरब रुपया ऐं गैर तरक़ियाती ख़र्चनि जो 9 खरब 186 अरब रुपया काथो लॻाए वियो। ॾिसणो इहो आहे त वफ़ाक़ जे तरफ़ां जेका बजट पेश कई वई, मुलाज़िमनि जूं सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं न वधायूं वयूं, जॾहिं त सिंध सरकार जे तरफ़ां हंगामी बुनियादनि ते क़दम खयां विया। पीपल्स पार्टी जी कैबिनेट जेका आहे, सिंध गवर्नमेंट जी कैबिनेट, उन फौरी तौर ते मंज़ूरी ॾिनी। 1 खां 16 ग्रेड ताईं जेको आहे 10% सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध कई वई। उनखां अलावा 17 ग्रेड जे मुलाज़िमनि जे लाइ जेको आहे 5% पघार में इज़ाफ़ो कयो वियो। इन हवाले सां अॼोके जेको आहे प्रोग्राम में ॻाल्हाइण जे लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जा MP आहिनि सोहराब सरकी साहब। सरकी साहब अस्सलाम वालेकुम, थैंक यू वेरी मच तव्हां असांखे वालेकुम टाइम ॾिनो। अस्सलाम, वॾी महिरबानी तव्हांजी साईं। सरकी साहब, अॼु अवां बजट पेश कई 18 अरब 38 करोड़ रुपयनि जी खसारे वारी। अपोज़िशन जो घोड़ कयो वियो। अपोज़िशन काफ़ी शयुनि ते एतिराज़ु कयो। इन बजट जे दौरान जेको आहे अपोज़िशन जो घोड़ बि थियो। अपोज़िशन जे तरफ़ां इहो चयो थो वञे त असां इन बजट मां मुतमिन न आहियूं। हिकु पासे इहो आहे, ॿिए पासे जेकॾहिं ॾिसूं पाण त जेका कल्ह लाहौर में बजट पेश कई वई त उन में छा छा थियो। सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं न वधी सघियूं। अॼु उन जे हिते बरक्स जेकॾहिं ॾिसिजे सिंध गवर्नमेंट त उन्हनि पघारूं बि वधायूं। करोना जे लाइ बि स्पेशल फंड रखियो वियो। हालांकि वफ़ाक़ जे तरफ़ां ईअं न कयो वियो आहे। बिल्कुलु तव्हां सही चओ था। इहो 12.5 खरब रुपए जो तक़रीबन जेको आहे इहो बजट सिंध हुकूमत पेश कयो आहे। ऐं उन में मां सम्झां थो जेकी तव्हां इहा ॻाल्हि कई, जेको खसारो आहे ख़ासि करे जेको कोविड-19 आहे, उन जे करे इहे टारगेट थोरा अॻे पोइ थिया आहिनि। अलबत्ता वरी बि जेकॾहिं तव्हां रिकवरी ॾिसो त पूरे मुल्क में वफ़ाक़ी सरकार ऐं ॿियूं जेके सूबा आहिनि उन खां हिते सिंध जी जेकी असांजी आहे उहा वधीक बहितर आहे। ऐं इहो प्रेशर जेको उन अपोज़िशन वारनि इहो बिल्डअप कयो, जो ॻाल्हायो बि साईं असांजे उन पार्टी वारनि सां त तव्हां जेके आहिनि इहे पघार न वधायो। ऐं छाकाणि तव्हांखे पाण ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं पहिरियों इक़्तिदार में आई 2008 में त तक़रीबन 50% पघार वधाई। पोइ कॾहिं उन 10%, 15%, 20% ताईं, 30% ताईं बि को जॾहिं उनखे मौक़ो मिलियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं। ऐं हिते हाणे जेकी सूरत हाल आहे, जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो आहे त हिकिड़ो गैर मामूली इजलास हो ऐं जहिड़े नमूने सां जेकी वबा फैलियल आहे त कंहिं बि ॻाल्हि ते अपोज़िशन काए ॻाल्हि ते बीहण जे लाइ तयारु न हुई। जहिड़ी तरह उन्हनि जी वफ़ाक़ में इहो फ़ैसिलो थियो त जेके बि पार्टियुनि जी नुमाइंदगी आहे उहो नुमाइंदगी मुताबिक़ 25% जेके मेंबर आहिनि उहे इजलास में ईंदा। ऐं उनमें एज फैक्टर जे लाइ बि चयो वियो त जेके माण्हू बीमार आहिनि या एज फैक्टर वॾो आहे त उहे न अचनि। पर कंहिं बि ॻाल्हि ते ॻाल्हि करे वरी उन ते कोन बीठा। ऐं रिवायती तौर ते जहिड़े नमूने सां उहे अपोज़िशन अॻे हमेशह कंदी आहे, अॼु बि उन्हनि उहो कयो। जॾहिं चीफ मिनिस्टर बजट पेश कयो त उन्हनि गौर कयो। त उन सां कोई फ़र्क़ु न पवंदो। इनशा ताला असांजी जेको प्रोग्राम आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उन प्रोग्राम मुताबिक़ असां अॻे हलंदासीं। तरक़ियाती बजट बि ॾिनो आहे ऐं ख़ासि करे हुन दफ़े तव्हां ॾिठो आहे त तक़रीबन असां 29 अरब रुपया जेके आहिनि उहे ख़ासि करे जेको आहे इहो कोविड वारे हालात जे करे उहे उन ते रखिया आहिनि हेल्थ ते। ऐं हेल्थ ऐं एजुकेशन खे वधीक मज़बूत करण जे लाइ इन भेरे असां वॾा उपाउ वरिता आहिनि। बाक़ी हाणे जेकी आहे हिन वक़्तु सूरत हाल उन मुताबिक़ मां सम्झां थो त सभ खां बहितरीनु ऐं मुतवाज़िन इन हालतुनि में इहो बजट आहे। सरकी साहब, अपोज़िशन जो त कमु इहो आहे हुकूमती जेके बि एक्टिविटीज़ थियनि थियूं त उन ते नज़र रखे, अवां ते तनक़ीद करे। को अहिड़ो माण्हू बि हुजे जेको अवां ते तनक़ीद करे।
अवां इहो ॿुधाइजो त अॼु जेको आहे तक़रीबन 12.5 अरब रुपए जो काथो लॻायो वियो ऐं 18 अरब 38 करोड़ रुपयनि जी खसारे वारी बजट पेश कई। सिहत हेल्थ सेक्टर जे लाइ अवां अलॻि पैसा रखिया, एजुकेशन सेक्टर जे लाइ अवां अलॻि पैसा रखिया, तरक़ियाती जी बजट में अवां जी अलॻि पैसा रखिया, कोविड-19 जे एमरजेंसी फंड में अवां अलॻि पैसा रखिया। जेकॾहिं लास्ट बजट जो असां ज़िक्र कयूं या जेको आहे हिन बजट में बि तक़रीबन साॻियूं शयूं रिपीट थियूं आहिनि त अरबें रुपया खरबें रुपया जेके आहिनि रुगो कागज़नि में पूरा थियनि था, ग्राउंड रियलिटीज़ कुझु ॿियूं आहिनि, कागज़नि में कुझु शयूं ॿियूं आहिनि, त अपोज़िशन छो न गौर करे? न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर बिल्कुलु इहा तव्हां वारी ॻाल्हि मां इन सां सहमत आहियां त खोड़ जेके स्कीमां हुयूं जेके पैसा रिलीज़ थियणा, छाकाणि त इहा कोविड-19 थी वई तक़रीबन 5-6 महीना थी विया आहिनि। इन सूरत हाल में काफ़ी जेके ऑफिसां वग़ैरह बंदि रहियूं, जंहिंजे करे काफ़ी इहो मसइलो थियो त पैसा ख़र्च न थी सघिया। अदरवाइज़ जेको आहे मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। बाक़ी हाणे जेकी आहे ग़ैर मामूली सूरत हाल हुई, तव्हांखे पाण ख़बर आहे त ऑफिसां बंदि हुयूं ऐं ऑफिसनि में को अचण जे लाइ तयारु न हो ऐं वबा फैलियल हुई ऐं उन जे करे खोड़ अहिड़ियूं स्कीमां इवन मुंहिंजे पंहिंजे तालुके जे अंदरि अर्बन वाटर सप्लाई उन जा सभु पैसा रिलीज़ थियल आहे, उहे ठेकेदारनि खे न मिली सघिया। ॿिया रोड सेक्टर में काफ़ी अहिड़ियूं स्कीमां हुयूं। हाणे उन सभिनी खे जेके बि स्कीमां आहिनि सभिनी खे कवर कयो वियो आहे। मां ॾिठो आहे ईअं सरासरी बजट खे, उन में जेके बि स्कीमां आहिनि उन्हनि ते तक़रीबन जेके हूअं 2-3 साल लॻनि फुली फंडिड कयो वियो आहे काफ़ी स्कीमनि खे, ऐं ख़ासि तौर ते हेल्थ खे फोकस कयो वियो आहे। ऐं इनशा ताला तव्हां पाण ॾिसंदा वे त जहिड़ी हिते ग़ैर मामूली सूरत आहे वबा जी, इन में जेको आहे हेल्थ सेक्टर में इनशा ताला अञा वधीक मज़बूती थींदी ऐं सिंध गवर्नमेंट इन खे अञा जेको आहे वधीक मज़बूत कंदी, ॿियूं हॉस्पिटल्स ठाहींदी ऐं ॿियो जेके पुराणियूं हॉस्पिटल्स आहिनि ऐं उन्हनि खे वधीक ख़ासि करे जेको आहे पंहिंजो उन्हनि खे स्ट्रेंथन कंदी ऐं जेके इन्फेक्शियस डिज़ीज़ आहिनि, जेको इशू हाणे नओं थियो आहे इहो कोरोना खां पोइ, उन जे लाइ बि पूरे सिंध जे अंदरि इनशा ताला नवां यूनिट ठाहिया वेंदा, उन जे लाइ बि फंड्स रखिया विया आहिनि। सरकी साहब, इन ॻाल्हि में को बि शक न आहे त जॾहिं कोरोना आई ऐं जेके वॾे वज़ीर मुराद अली शाह जा क़दम हुया, एफर्ट्स हुया, नो डाउट क़ाबिल तारीफ़ आहिनि। उनखां पोइ बक़ौल अव्हां जे वफ़ाक़ जी अव्हां खे इंटरप्ट कयो, अव्हां खे डिस्टर्ब कयो, जंहिंजे करे सिंध में लॉकडाउन जो जेको हिकिड़ी रिट हुई उहा टुटी वई वफ़ाक़ इंटरप्ट करण जे हवाले सां। त जेकॾहिं पाण हेल्थ ते ॻाल्हायूं त हेल्थ जी जेका गुज़िरियल बजट आहे उहा बि जेको आहे घटि कोन हुई। त हींअर एमरजेंसी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ हेल्थ जा इंतज़ाम ॾिसनि, सवाइ जेको आहे सिंध रुगो कराची न आहे, कराची खां हेठि लहो त जेके बि लोकल सतह ते केस ज़ाहिर थियनि था उन्हनि खे जेको आहे किथे तव्हांजी सरकारी अस्पतालुनि में टेस्टिंग क्वालिटी एतिरी जेको आहे लूज़ आहे या जेको आहे सब स्टैंडर्ड आहे त हिकिड़े हंधा टेस्ट करायो तव्हांजी सरकारी अस्पतालुनि मां पॉज़िटिव अची वेंदी ऐं प्राइवेट अस्पताल मां नेगेटिव अची थी वञे। टेस्टिंग क्वालिटी जो न मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो। उनखां अलावा अव्हांजा खोड़ सारा अहिड़ा जेके सरकारी ऑफिसर आहिनि, इवन कुझु वज़ीर अहिड़ा आहिनि जिन सरकारी अस्पतालुनि खे तरजीह ॾियण बदिरां प्राइवेट अस्पतालुनि मां इलाजु कराइणु पसंदि कयो। मुंहिंजे सवाल जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु जो जेके रियलिटीज़ आहिनि कोरोना कोविड-19 जे हवाले सां, त जेतिरी बजट आहे ओतिरी नज़र कोन थी अचे ऐं अञा वधाए वियो आहे, त छा अव्हां खे लॻे थो त जेको आहे डॉक्टर अज़रा पेचूओ हिन सूरत हाल खे कंट्रोल करे सघंदियूं? बिल्कुलु, मां हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश कयां, तव्हां पाण ॾिसो त इहे सभु जेके बि आहिनि, मां तव्हांखे चओ त मां तव्हांखे ॿुधायां, लाड़काणे में टेस्ट थिए थी, सखर में थिए थी, ऐं उन खां पोइ गंबट में थिए थी, हैदराबाद में थिए थी ऐं कराची में थियनि थी। मुख़्तलिफ़ जेके आहिनि तक़रीबन मां सम्झां थो इहे मिलाए सिलाए करे 15-16 अहिड़ा आहिनि सरकारी जेके हॉस्पिटल्स आहिनि। ऐं उन सां गॾु वरी हिते इंडस हॉस्पिटल ऐं आगा खान सां बि सिंध गवर्नमेंट उन्हनि खां बि इहे टेस्टियूं कराए थी। ऐं इहो जेके टेस्ट जी तव्हां ॻाल्हि कई, इहो त मां पाण लाहौर में बि इस्लामाबाद में बि माण्हुनि में कंहिं अहिड़े क़िस्म जूं जेके शिकायतूं मिलियूं आहिनि। अलबत्ता मां सम्झां थो त पूरे सिंध जे अंदरि, पूरे हर ज़िले जे अंदरि जिते जिते कंहिं माण्हू खे का तकलीफ़ थी आहे, बाक़ाइदो उते टीम पहुती आहे, उन टेस्ट कई आहे बग़ैर कंहिं पैसनि जे, बग़ैर हिकिड़े टके जे, मुफ़्त में करे ऐं वरी उन खे इतलाह ॾिनो वियो आहे। ऐं मां पाण पूरो जेतिरे ताईं इहा वबा हुई ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे त वरी अहिड़ी सूरत हाल बि थी जो त मां पाण ई कोविड-19 कोरोना वायरस जो शिकार थी वियुमि ऐं काफ़ी तबियत ख़राबी ऐं
तव्हां बिल्कुलु सही चओ था, तव्हां आगा खान में मूंखे बि दाख़िल कयो वियो, पर मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त उन टाइम ते जेके हालत अहिड़ी जो त सरकारी हॉस्पिटल में बि किथे बि जाइ कोन हुई, माना एतिरा पेशेंट्स जेके आहिनि कराची में थी विया जो माना उते सरकारी अस्पताल में बि जाइ न मिले पई, आगा खान में वॾी मुश्किल सां मिली आहे। ॿियो जहिड़ी जंहिं महिल तव्हां बीमार थिए थो माण्हू, पोइ हाणे ज़ाहिर आहे जेके हुननि जा जेके पोयां आहिनि पुट या भाइर या घर पाती, उहे ज़रूरु कोशिशि कंदा त जेकी का सुठी अस्पताल हुजे ऐं उन अस्पताल में पंहिंजे अज़ीज़ खे जेको आहे असां एडमिट करायूं। ऐं खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके ऑफिसर ॿिया थिया सियासतदान जंहिंजो सरकारी अस्पतालनि में बि इलाजु थियो आहे, पर असांखे इहो ई भउ हो जेकी पहिरियों पॉलिसी फेडरल गवर्नमेंट कई, असां ईअं ई चऊं पिया त अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए ख़ुदा न ख़ासिता जो कंहिं बि हॉस्पिटल में सरकारी या गवर्नमेंट जी हॉस्पिटल कंहिं में बि माण्हू खे जाइ न मिले, एतिरो प्रेशर अची वञे। ऐं उहो प्रेशर तव्हां पाण ॾिठो त आयो, इहा सूरत हाल जेके पैदा थी ऐं उन खे बि अलहमदुल्ला हर तरीक़े सां सिंध गवर्नमेंट हर सतह ताईं मुंहुं ॾिनो आहे। ऐं जेके बि हाणे तव्हां वीडियो क्लिप्स या जेकी ख़राबु सूरत हाल तव्हां अस्पतालनि जी जेकॾहिं तव्हां नज़र अचे थी त तव्हांखे लाहौर मां अचे थी ऐं कोटिया मां अचे थी, पिशावर मां अचे थी, अलहमदुल्ला हिन महिल ताईं जेको आहे हालांकि तमामु घणी वबा फैलियल आहे। कराची मां अहिड़ी का वीडियो क्लिप या अहिड़ी सूरत हाल कोन जो माण्हू ॿाहिरि रोडनि ते जेके आहिनि स्ट्रेचर पिया हुजनि ऐं मरीज़ पिया हुजनि। लाहौर जी त मां सोशल मीडिया ते ॾिठी त जेको आहे मेवा हॉस्पिटल जेकी आहे उन्हनि जी उन्हनि जा रोड ते सवे माण्हू जेके आहिनि रोड ते उहे स्ट्रेचर ते पिया आहिनि। त बहरहाल अहिड़ी सूरत हाल अलाह पनाह ॾे कंहिं बि इलाइक़े में न थिए पाकिस्तान जी पूरी दुनिया में, असां दुआ कयूं था। ऐं हिते असां हथुल इम्कान कोशिशि कईसीं, तव्हांखे पाण ख़बर आहे करतीना सेंटर ठाहियासीं, हॉस्पिटल ठाहियोसीं, पूरे वॾे पैमाने ते वॾी महिनत कईसीं। ऐं अलहमदुल्ला हिन महिल ताईं जहिड़ी सूरत हाल आहे उन खे सिंध गवर्नमेंट बहितर अंदाज़ में जेके बि आहे उन खे मुंहुं ॾिनियूं अचे पई, टेस्टिंग बि करे पई, आहिस्ते आहिस्ते टेस्टिंग जी कैपेसिटी बि वधाए पई। ऐं मां सम्झां थो त जेकी हिन महिल ताईं कारकर्दगी आहे ख़ासि करे सिंध जी उहा हौसला अफ़ज़ा आहे। ऐं वबा त फैलियल आहे ऐं उन खे लॉकडाउन सही तरीक़े सां कोन कयो वियो, फेडरल गवर्नमेंट जीअं तव्हां चयो कोऑपरेट न कयो, जेकॾहिं कोऑपरेट करे हा त मां सम्झां थो त इहा सूरत हाल पैदा न थिए हा ऐं एतिरो प्रेशर न अचे हा ऐं इन मामले खे असां इज़ीली आराम सां हैंडल करे सघूं हा। बहरहाल हाणे जेकी बि सूरत हाल आहे उन खे मद्देनज़र रखी करे अॻे वधूं पिया ऐं तव्हां बि दुआ कयो इनशा ताला अञा वधीक एमरजेंसी बेसिस ते डॉक्टर अज़रा पेचो साहिबु पाण तव्हां ख़बर आहे त कुझु ॾींहं अॻ में 3 वधीक हॉस्पिटल्स एस्टेब्लिश करण जो बि ऐलान कयो, उहे बि हाणे एस्टेब्लिश थी वियूं आहिनि। ऐं जिते जिते असांखे ज़रूरत आहे कैपेसिटी वधाइण जी पूरे सिंध जे अंदरि, सिर्फ़ु कराची जे अंदरि न पर पूरे सिंध जे अंदरि असां उनखे ॾिसूं बि था, मॉनिटर बि कयूं था ऐं उनखे वधाइण जी कोशिशि बि कयूं था। ऐं अलहमदुल्ला बाक़ाइदे उते डॉक्टर जेके आहिनि पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾियनि था ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि अलाह जी महिरबानी सां हिन कोविड-19 में जेके मुब्तला बि थिया, जीअं मां बि थियुमि ऐं मुंहिंजी फैमिली जा काफ़ी मेंबर थिया, उहे सिहतयाब बि थी विया आहिनि। त इहा सूरत हाल हौसला अफ़ज़ा अलाह रहम कंदो। हाणे आहे इहा पूरी दुनिया में फैलियल वबा, असां हिन सां हिते मुक़ाबिलो कयूं था ऐं इनशा ताला इन में असां कामयाबु थींदासीं ऐं कोशिशि कंदासीं जेतिरो घटि में घटि डैमेज थिए, नुक़सानु थिए त वधीक बहितर थींदो। सुराब साहब, हिकु त मां अव्हांजो थोराए थो आहियां जो तव्हां मूंसां इतफ़ाक़ कयो त सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उहा मतिलबु जहिड़ी हुअणु घुरिजे ओड़ी न आहे। इहो हिकिड़ो सुठे माण्हू जो कमु आहे त तनक़ीद ॿुधणु ऐं उनखे उन हिसाब सां रिस्पॉन्ड करणु। मुंहिंजो सुवालु अञा उते ई रहिजी वियो त इस्पतालुनि में जेका माण्हुनि जी खे क्वारंटाइन करण जे हवाले सां कैपेसिटी आहे उहा न आहे। एम्बुलेंस सर्विस अव्हां कोन ॾेई सघिया आहियो सिंध जे ॿियनि ज़िलनि में सवाइ कराची खां। ऐं काफ़ी अहिड़ा वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि जिते गॾु गाॾियुनि ते लाश खणी वेंदा आहिनि माण्हू, ट्रैक्टर ट्रालियुनि ते लाश खणी वेंदा आहिनि। हींअर साॻिया माण्हू, साॻी टीम, साॻी हुकूमत ऐं बजट पहिरियां खां बि वधाई वई हेल्थ सेक्टर जे लाइ 50 अरब रुपया जेको आहे कोविड रिस्पॉन्स जे नाले सां रखिया विया आहिनि बजट में। साॻी टीम, साॻिया माण्हू
कीअं कंट्रोल कंदा ऐं जेको आहे कहिड़े बुनियाद ते माण्हू अवां ते यकीन कनि त भई जेको आहे पहिरीं अवां माण्हुनि सां अहिड़ी हालत कई आहे ऐं हाणे वधीक पैसा मिलणु वधीक बजट मिलण खां पोइ बि अवां उन्हनि खे रिलीफ ॾेई सघंदा। हिकु इहो, ॿियो इहो त सदाईं ईअं ई छो थींदो आहे जॾहिं नफ़ो आहे त उहो पंहिंजो आहे, नुक़सानु आहे त उहो परायो आहे। जॾहिं अवां को सुठो कमु कयो था उनखे ज़रूरु क्लेम कयो था त भई हीउ असांजो आहे, उहो तव्हांखे जेको आहे क्रेडिट मिलणु बि घुरिजे। सॼी ज़िम्मेवारी तव्हां वफ़ाक़ ते छो था उछलायो त भई असांखे वफ़ाक़ जेकॾहिं इंटरप्ट न करे हा त हीउ असां पहाड़ दारे विझूं हा। न मां ईअं त नथो चवां, मां त हाणे जनरली इहा ॻाल्हि कयां थो त पूरे मुल्क जे अंदरि वफ़ाक़, मां नथो चवां WHO बि चए थी, पूरी दुनिया चए थी, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। बाक़ी रहियो सुवाल इहो त हाणे असां जेको वफ़ाक़ जी पॉलिसी हुई, तव्हांखे पाण ख़बर आहे सुप्रीम कोर्ट बि हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो ऐं उन में त का मां ईअं पंहिंजे तरफ़ां त नथो कयां, इहे त जनरली तव्हां जेके बि ॿिया जेके उर्दू चैनल्स आहिनि, ॿिया जेके वॾा वॾा दानिश्वर आहिनि, जेके टीवी ते वेहनि था, वॾा डॉक्टर आहिनि, उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंसियूं ॿिया चया तव्हां ॿुधा हूंदा। मां ईअं सही तौर ते इन शइ जो त क़ाइल ई न आहियां त जेकी माना सुठी शइ हुजे त उहे पाण चऊं त असांजी आहे, जेकी ख़राबु शइ हुजे त उहा ॿिए जे मथां। असां जेकी कारकर्दगी कई आहे उहा कारकर्दगी उहा कारकर्दगी मां सम्झां थो हाणे ज़रूरु क्रिटिसाइज़ थींदो आहे, या जीअं हाणे माना इहो तव्हां इहो जेको हिकिड़ो मिसाल ॾिनो शायदि गरी यासीन में जेको इहो थियो, हाणे हिते पूरो 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 तक़रीबन जेको आहे पंहिंजो सूबो आहे, ख़ुदा न ख़ासिता हाणे उन ते बिल्कुलु इंक्वायरी थियणु खपे त उन में उन एम्बुलेंस घुरी न घुरी। बाक़ी हाणे को कंहिं ॻोठ में या कंहिं नंढे शहर में को माण्हू ख़ुदा न ख़ासिता को मरी वञे, उहो कंहिं गॾ गाॾे ते या कंहिं ते खणी वञे, हाणे उहा त हुकूमत खे ख़बर न आहे, उन इतलाह ॾिनो न ॾिनो, उते हॉस्पिटल चयो न चयो। बाक़ी हाणे पंहिंजे लेखे माण्हू जेकॾहिं पाण खणी करे ऐं उहो वरी सोशल मीडिया ते उनखे विझी छॾे, उहो त एतिरो थी सघे थो जो माण्हू उनजो जवाब बि नथो ॾेई सघे। पर मां इहो सम्झां थो त इहा हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िमेदारी आहे त उन ते बिल्कुलु इंक्वायरी विहारे ऐं ख़बर लहे त उन्हनि का एम्बुलेंस जी कोशिशि कई न कई, एम्बुलेंस उन्हनि खे छो न मिली, या कोशिशि कयो ई न, ईअं माण्हू उन्हनि जो गुज़ारे वियो, ईअं खणी विया। हाणे तव्हां कंहिंखे झले सघंदा आहियो पूरे मुल्क जे अंदरि, तव्हां बाबा पंहिंजो माण्हू हाली रखो ऐं तव्हां न खणो लाश खे, या उते को माण्हू मौजूदु हुजे न हुजे ज़िम्मेवार, या त हाणे इहे सही अंदाज़ो नथो लॻाए सघिजे न। बाक़ी रहियो सुवाल इहो त बिल्कुलु जहिड़े नमूने सां एम्बुलेंसिस जेके आहिनि पूरे सिंध जे अंदरि हुजणु खपनि हॉस्पिटल्स में, ऐं उहे न आहिनि, ऐं उन में असां पाण ई थोरी गवर्नमेंट में आहियूं असां, त असां ॿाहिरां आवाज़ उतारींदा आहियूं, असां क्वेश्चन पुछंदा आहियूं, ऐं उन में इहो ई प्रॉब्लम हूंदो आहे। तव्हांखे पाण ख़बर आहे मुख़्तसिर सवाल आहे उहो ॾियो, उन खां पोइ मां जेको आहे ब्रेक ते वेंदुसि। असां ॾिसूं था त हेल्थ सेक्टर सिंध में छा सूरत हाल आहे। अवां चओ था त हेल्थ डिपार्टमेंट खे ज़रूरु इंक्वायरी विहारणु घुरिजे। उहा इंक्वायरी तॾहिं विहारबी जॾहिं जेको आहे वज़ीर या जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट जो कर्ता धर्ता जेको बि आहे उहो सभिनी खे ख़बर आहे त उन जी ॻाल्हि ॿुधी वञे। काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, काफ़ी अहिड़ियूं ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि जे अव्हां खां अव्हां जे ज़िले में, अव्हां जे सूबे में अव्हां खां डिसीज़ कंट्रोल न थींदा आहिनि। CM सिंध जेको आहे काफ़ी अनऑफिशियल मीटिंग्स में इहे चवंदा आहिनि त भई हीअ डिसीज़ जेके आहिनि उहे असांखां कंट्रोल कोन पिया थियनि। आख़िर केरु आहे त पोइ छा माण्हू तासुर इहो खणनि त अनअनाउंस्ड CM को ॿियो आहे, अनअनाउंस्ड को सिहत खाते जो वज़ीर को ॿियो आहे, वज़ीर जेके तव्हांजा ॿिया आहिनि, ऐं हेल्थ डिपार्टमेंट में माण्हू जेको आहे रखाइनि हिकिड़ा पिया, कढाइनि ॿिया पिया। इहो केसीं ताईं हलंदो? माण्हुनि खे हाणे जेको आहे माण्हू बदज़न थी विया आहिनि, माण्हू अवामा जेको आहे थी सघे थो बेज़ारी ज़ाहिर कनि 2023 में। रेस्पॉन्स उन्हनि खे कॾहिं मिलंदो? पाकिस्तान में जेकॾहिं बहितरीन को इलाज आहे हॉस्पिटल्स जो, तव्हांखे मां इहो चैलेंज कयां थो, जेकॾहिं बहितरीन को आहे सिस्टम त पूरे पाकिस्तान जे अंदरि त उहो सिंध जो आहे। ऐं सिंध जे अंदरि जेके हॉस्पिटल्स जेके हाणे ख़ासि करे वॾो ज़ुल्म कयो आहे, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, ऐं हाणे उहे जेको आहे जीअं जिना हॉस्पिटल आहे, NICH आहे ऐं NICVT आहे, उहे खणनि था पूरे पाकिस्तान जा माण्हू। तव्हां जेकॾहिं असांजी सूरत हाल ख़राबु आहे इस्लामाबाद खां ऐं लाहौर खां, कोटिया खां, पेशावर खां, पोइ उन क़बाइली इलाइक़नि खां हेॾे सिंध में असां वटि इलाजु कराइण छो था अचनि? न सिर्फ़ु कराची जे अंदरि, मां ईअं तव्हां चओ था कराची, मां तव्हांखे दावा सां चवां थो त NICVT सखर में बि अचनि था, ऐं गंबट में जेके आहिनि तव्हांखे पाण ख़बर आहे त हाणे पोइ दफ़े जेके आहिनि उन्हनि जा असेंबली जे मेंबर जी ट्रांसप्लांटेशन जी वाइफ जी लिवर जी उन बि अची करे एकदमि गंबट मों कराई, पंजाब असेंबली जे मेंबर जी। त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, इलाज जो जेको बि निज़ाम आहे
हिते असांजो सिंध जे अंदरि तमामु बहितर आहे ऐं हिन पोयनि जेको आहे 5-7 सालनि में तमामु वॾे पैमाने ते 18 ठीकु अमेंडमेंट खां पोइ बहितरी आई आहे ऐं तमामु घणा फंड्स ॾिना विया आहिनि। ठीकु आहे सोराब सर की वॾी महिरबानी अवां असांजे प्रोग्राम में ॻाल्हायो अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन खोड़ सारा सवाल बाक़ी आहिनि जेके अपोज़िशन मेंबर्स खां वठिणा आहिनि या तजियो कराइणो आहे उहो बि कराईंदासीं। प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, गॾिजूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अव्हांखे ॿुधायूं पिया त अॼु वॾे वज़ीर जी तरफ़ां बजट पेश कई वई 2020-21 जी। उन में कहिड़े कहिड़े खाते जे लाइ केतिरा केतिरा पैसा रखिया विया उहे मुकमल अव्हांखे तफ़सील ॾिनासीं। कोविड रिस्पॉन्स प्रोग्राम लाइ 50 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। सालियाना तरक़ियाती रिथान वारे प्रोग्राम में ज़राअत खाते लाइ 10 अरब 47 करोड़, औकाफ़ खाते लाइ 99 करोड़, बोर्ड ऑफ रेवेन्यू लाइ 61 करोड़ ऐं 80 लख, जॾहिं त कम्युनिटी डेवलपमेंट प्रोग्राम लाइ 36 करोड़ 70 लख रुपयनि जूं रिथाऊं शामिल कयूं वयूं आहिनि, तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि। अॼु अपोज़िशन जे शोर शराबे खां पोइ बि बजट मंज़ूर थी वई। हिन वक़्तु इन ओवरऑल सिचुएशन ते बजट जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे मुआशी माहिर आहिनि जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते डॉक्टर अयूब महर साहब। महर साहब अस्सलाम वालेकुम। महर साहब बहुत शुक्रिया आपने वक्त दिया। आप इस बजट को कैसे समझते हैं? एक तो ये सूरत हाल है कि आलमी वबा चल रही है, इस सूरत हाल को मद्देनज़र रखते हुए क्या ये जो सिंध हुकूमत ने बजट पेश किया है इस पर इज़हार इत्मीनान करना चाहिए? देखिए, इसे 100% हम ये नहीं कह सकते कि ये बहुत वेलफेयर ओरिएंटेड बजट है। इससे एग्री इस पॉइंट ऑफ व्यू से तो नहीं किया जा सकता, लेकिन मौजूदा जो सूरत हाल है उसमें मैं समझता हूँ ये बहुत बेहतरीन बजट मैं इसको कहूँगा। इस सेंस में कि इसमें मैं 2-3 चीज़ें नोट की जा सकती हैं जो बिल्कुल डिफरेंट वे में है। एक देखें ये कि जो प्रोविंशियल बजट होते हैं ये हमेशा फेडरल बजट को फॉलो करते हैं, उसके बाद अनाउंस किए जाते हैं। उसकी वजह ये कि जो डिविजिबल पूल ट्रांसफर्स होते हैं टैक्सेस की आमदनी में जो प्रोविंसेस का शेयर होता है वो फेडरल बजट में डिटरमाइन होता है, वहाँ से ट्रांसफ़र होना होता है। जो फेडरल बजट आया था उसमें एक बहुत ख़ास इस दफ़ा एक चेंज नज़र आई कि जो टोटल रेवेन्यू रिसिप्ट हैं फेडरल गवर्नमेंट की उसमें जो प्रोविंसेस को शेयर मिलना है, प्रोविंसेस के शेयर में 11%, 11% की कमी हो गई है। प्रोविंसेस को इस दफ़ा हिस्सा कम मिलेगा विफाक में, लेकिन जो नेट रेवेन्यू रिसिप्ट हैं फेडरल गवर्नमेंट के उसमें 7% इजाफा हुआ है। तो इसमें जबकि डिविजिबल पूल के ट्रांसफ़र के ज़रिए प्रोविंसेस को रकम भी कम मिलनी हो तो सूबों की लिमिटेशन बढ़ जाती हैं, उनके ज़राए और महदूद हो जाते हैं। उन महदूद ज़राए में फिर कुछ कलेक्शन भी हैं जो प्रोविंशियल टैक्सेस होती हैं, जैसे प्रॉपर्टी टैक्स है, मोटर व्हीकल टैक्स है, बहुत सारे टोकन टैक्सेस होते हैं। वो इन्होंने पहले से अनाउंस कर दिया था सिंध गवर्नमेंट ने कि उनमें या तो रिलैक्सेशन दी गई है या रेट्स कम किए गए हैं। उसमें अभी जीएसटी सर्विसेज इनका मेन हेड बचता है, लेकिन मौजूदा सूरत हाल में सर्विसेज सेक्टर ने भी डिक्लाइन किया है, तो उसके जरिए वजह से एक टैक्सेस की डिक्लाइन मजीद होगी प्रोविंसेस में। तो इस सूरत हाल में अगर सैलरीज को 10% बढ़ा दिया जाए, वो मैं समझता हूँ वो इन्होंने एक बहुत बड़ा बोल्ड स्टेप लिया है कि महदूद ज़राए में भी उसमें एक इजाफा किया गया है। दूसरी इम्पॉर्टेंट चीज़ ये है कि प्रोविंसेस जो होते हैं वो रिस्पॉन्सिबल होते हैं। प्रोविंसेस ज़ाहिर है डिफेंस पे खर्च नहीं करते, उनका नहीं उसके परव्यू में आता। प्रोविंसेस की मेन रिस्पॉन्सिबिलिटी होती है कम्युनिटी सर्विसेज, हेल्थ सर्विसेज और एजुकेशन। यहाँ मौजूदा सूरत हाल में बहुत अच्छी बात ये नज़र आई कि सिंध ने 25% ऑफ टोटल एक्सपेंडिचर जो है वो एजुकेशन पे रखे हैं। अब वो रखना भी चाहिए, प्रोविंशियल हेड है, तमाम प्रोविंसेस को रखना चाहिए, लेकिन अगर परसेंटेज टर्म में देखें तो पंजाब में एजुकेशन पे जो रखा गया है वो 17% ऑफ टोटल बजट है, सिंध में 25% रखा गया है। ये एक बहुत अच्छी पेशरफ्त है, लेकिन हिस्टोरिकल अगर देखें तो सिंध में एजुकेशन पर एक्सपेंडिचर जो थे उससे एक जंप नज़र आएगा ये कि काफ़ी इन्होंने जंप लिया है और 25% उसके लिए एलोकेट कर दिए। उसकी मैं समझता हूँ बेहतरी उसकी वजह से एजुकेशन के स्टैंडर्ड और क्वालिटी में भी आनी चाहिए। तो ये अच्छे स्टेप है जो महदूद ज़राए में इन्होंने लिए हैं।
अयूब साहब, लास्ट जो एनएफसी अवार्ड मिला सिंध को वफाक की जानिब से, उसमें पैसे कम दिए गए। उसके बावजूद आज जो है जो रिकवरी का टारगेट रखा गया है वो 1 खरब और 22 अरब रुपए रखा गया है। क्या आप समझते हैं कि ये जो नेक्स्ट ईयर है इसमें रिलीफ मिल पाएगा? और दूसरा, जो हेल्थ के हवाले से इन्होंने कोविड रिस्पांस के हवाले से 50 अरब रुपए एक्स्ट्रा रखे, तो क्या ये इसको भी अप्रिशिएट करना चाहिए? और आज वज़ीर आला ने कहा है कि कोई भी जो है नया टैक्स नहीं लगाया गया है, क्या इस बात को भी अप्रिशिएट किया जा सकता है? नया टैक्स नहीं लगाया, लेकिन मैं समझता हूँ जो पुराने टैक्सेस थे उनकी कलेक्शन भी कम हो जाएगी, क्योंकि उसका ताल्लुक होता है जीडीपी से। और सुबह में जो मेन सोर्स होता है ना, मेन इनकम जो होती है वो या तो एनएफसी अवार्ड के जरिए डिविजिबल पूल से आती है, या फिर सर्विसेज पर जो जीएसटी है उससे होती है। सुबह एग्रीकल्चर पर टैक्स लगा सकते हैं, लेकिन मौजूदा सूरत हाल में एग्रीकल्चर पर टैक्स कलेक्शन नहीं बढ़ाई जा सकती, जो सूरत हाल चल रही है। इस लिमिटेशन में रहते हुए इन्होंने 50 बिलियन रुपीज़ जो एक्स्ट्रा रखे हैं कोविड से लिए, वो मैं समझता हूँ वो एक अच्छा स्टेप है। और उसके अलावा जो एक वो देखना होगा कि जो सिंध के 3 बड़े हॉस्पिटल जो फेडरल गवर्नमेंट में जा रहे हैं, ट्रांसफ़र हो रहे हैं, और फेडरल गवर्नमेंट ने उनके लिए बजट भी इस साल एलोकेट किया है। पिछले साल उन्होंने इनको एक्वायर करने की बात की थी, लेकिन बजट नहीं रखा था। बजट प्रोविंशियल गवर्नमेंट ने रखा था, फेडरल गवर्नमेंट ने बजट नहीं रखा था, लेकिन उनको एक्वायर कर रही थी। इस दफ़ा फेडरल गवर्नमेंट ने उनके लिए अपने बजट में मुख्तस किए हैं पैसे। तो अब अगर देखा जाए तो पिछले साल के सिंध गवर्नमेंट के हेल्थ के बजट से अगर इस साल के हेल्थ के बजट को कंपेयर किया जाए, तो अगर इन 3 हॉस्पिटल्स पर हम फर्ज करें, अगर इन 3 हॉस्पिटल पर सिंध गवर्नमेंट खर्चा ना करे, तो उसके पास ये एक्स्ट्रा जो बचेगा उससे मैं समझता हूँ हेल्थ में मजीद बेहतरियाँ आएगी। वो जो 50 बिलियन रखे हैं कोविड के, उसके अलावा भी हेल्थ सेक्टर के लिए फंड जो हैं उसके अलावा भी सिंध गवर्नमेंट के प्रोविजन में मौजूद रहेंगे। अयूब साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। नाज़रीन, अयूब साहब जो तज्ज़ियो अवां ॿुधो त हुननि जेको आहे बहितरीनु बजट करार ॾिनी आहे। अॼोकी जेका बजट सिंध हुकूमत पास कराई आहे, पर इन जे जेको आहे बजट खे अपोज़िशन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे, अपोज़िशन जा लीडर आहिनि फिरदौस शबीम नक़वी, उन्हनि इन खे मुकमल तौर ते रद्द कयो आहे, रिजेक्ट कयो आहे, अवाम दुश्मन करार ॾिनो आहे। कोशिशि कंदासीं त अपोज़िशन मां को असां सां जेको आहे टेलीफोन लाइन ते अचे, ईअं असांजो उन्हनि सां राब्तो थिए त उन्हनि जो मालूम करे सघूं त हुननि जो छा मौक़िफ़ आहे। बजट जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया। अॼु अपोज़िशन जी तरफ़ां सिंध असेंबली में भरपूर एहतजाज कयो वियो, जॾहिं त एज फैक्टर खे मद्देनज़र रखंदे, हेल्थ कंडीशन खे मद्देनज़र रखंदे स्पीकर जे तरफ़ां सख़्तु जेको आहे क़दम खणण जी हिदायत ॾिनी वई। उन जे बावजूद बि अपोज़िशन भरपूर एहतजाज कयो सिंध असेंबली में, ऐं जेको आहे बजट जी मुखालफ़त कई। इन हवाले सां असां सां ॻाल्हाइण जे लाइ अॼु हींअर असांखे सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि सिंध असेंबली जा मेंबर आहिनि जमाल सिद्दीकी साहब, PTI सां उन्हनि जो ताल्लुक़ु आहे। जमाल साहब, अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी अवां जी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। वालेकुम सलाम। तव्हांजी आवाज़ ॾाढी घटि थी अचे। मां पंहिंजे प्रोड्यूसर खे गुज़ारिश कंदुसि त आवाज़ वधाइनि, जीअं जमाल साहब खे सही सम्झ में अचे। जमाल साहब, अॼोकी बजट खे अवां कीअं था ॾिसो? अॼु जेको आहे खसारे में CM सिंध बजट पास कराए वरिती आहे, इन हवाले सां PTI छा मौक़िफ़ रखे थी? ॾिसो, अॼु जो बजट बि उहो ई माज़ी जे बजटनि वांगुरु 12 साल जे रिवाज जो तसलसल आहे। कूड़ो बजट आहे, कूड़ी आदाद शुमारनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त CM पढ़ियो लिखियो माण्हू आहे, पर असेंबली फ्लोर ते कूड़ी आदाद शुमारनि ॾिनी आहे त असांजी सिंध जी आवाम खे बेवकूफ़ ठाहिण जे लाइ। स्पीच करण जो मक़सदु छा थो सम्झे पंहिंजे पाण खे? त सिंध जी आवाम बेवकूफ़ आहे, वो अंग्रेज़ी न सम्झंदी आहे। ज़ाहिर आहे हुनखे ख़बर आहे त मां सिंध जी तालीम खे बर्बादु कयो आहे, सिंध जी क़ौम खे मां तालीम न ॾेई सघियो आहियां, त मां अंग्रेज़ी में तकरीर करे जान छॾायां, ताकी मुंहिंजी ॻाल्हि असांजा सिंध वासी जेका वधीक अंग्रेज़ी न सम्झंदा आहिनि त उन्हनि खे मां बेवकूफ़ ठाहे निकिरी वेंदुमि। पर असां पंहिंजे सिंधी भाइरनि खे सम्झाइण लाइ वेठा आहियूं न, असां ॿुधाईंदासीं उन्हनि खे इहो सिंध जो बजट छा आहे। टोटल दुश्मन बजट सिंध जो आहे, सिंध जो दुश्मन बजट आहे इहो। ऐं इन में अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि जेकी 12 सालनि में 5 खां वधीक अरब रुपया सिहत जे खाते ते रखिया विया आहिनि, जंहिं सिहत जे खाते ते अरबनि रुपया ख़र्च थी विया आहिनि सिंध में। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि, 2-3 ॾींहं पहिरें तव्हांजे अखियुनि साम्हूं हिकिड़ो माण्हू गॾे गाड़ी ते जंहिंजी लाश घर पहुचाई वई आहे। जंहिं हाल सिहत जो इहो हूंदो, उहो माण्हू कहिड़े मुंहं से वफ़ाक़ी हुकूमत खे तनक़ीद थो करे, कहिड़े मुंहं से पंहिंजे पाण खे सुपीरियर थो साबित करे त उहो वफ़ाक़ी हुकूमत खां बहितर स्टेप खणंदो सिंध जी आवाम जे लाइ। जीअं हुकूमत जो हाल इहो हूंदो, उहो सिंध जी आवाम जे लाइ बचाव जे लाइ कहिड़ा स्टेप वठंदी।
यो वो बदकिस्मती आहे सूबे जी आवाम जी, सूबे जी बार बार मुंतखब कंदा आहिनि इन उम्मीद सां शायदि असांजे लाइ, असांजे बचनि जे लाइ को भलो कंदो, पर ही भले करण न आया आहिनि। ही बेसिकली जेका पंहिंजी पंहिंजी मनफ़ी सियासत जे करे पंहिंजे पाण खे अमीर करण लाइ आया आहिनि, सिंधी आवाम खे ग़रीब करण लाइ आया आहिनि। इन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे ऐं उहो सिंधी आवाम जी जेकी तकलीफ़ अॼु आहे सूबे में, उनजी सिर्फ़ु ज़िम्मेदार पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। जमाल साहब, अॼु असां ॾिठोसीं त हुननि जेको ही आलमी वबा वारी सूरत हाल आहे, इन में जेकॾहिं ॾिसजे या जेको आहे माशी माहिरनि जा तजिया खणी ॾिसजनि त उन हिसाब सां ही बजट बहितरीनु आहे। जंहिं खाते में जेतिरा पैसा मुक़ररु करणु घुरिजनि परफेक्ट उते माशी माहिरनि मुताबिक़ त परफेक्ट पैसा रखिया विया आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी या जेको आहे सिंध हुकूमत इहो क्लेम थी करे त भई जॾहिं कोरोना शुरू थियो, जॾहिं कोरोना जी स्टार्ट हुयो, पीक न हुई पाकिस्तान में, सभ खां पहिरीं सिंध हुकूमत उन ते सीरियस एफर्ट्स वरिता, पर हुननि अची जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत ऐं PTI अची उन्हनि खे डिस्टर्ब कयो, जंहिंजे करे अॼु सिंध बि कोरोना जो शिकार थी वई आहे। इन ॻाल्हि में अवां छा चवंदो हिन से त छा वाक़ई ईअं आहे त कॾहिं ख़ान साहब अनाउंस था कनि नरम लॉकडाउन, कॾहिं स्मार्ट लॉकडाउन, त छा वाक़ई इहो ख़ान साहब जे फ़ैसिलनि जो ई नतीजो आहे अॼु जेको सिंध में केस एॾा वधी विया आहिनि? ॾिसो, इहो सिंध हुकूमत जी हठधरनी आहे जेको हिन ॻाल्हि खे तस्लीम न पिया करनि। ऐं अॼु असेंबली में बि चीफ मिनिस्टर ॾाढी अफ़सोस, ऐं मां छा थो चवां हिनखे की हुनजी ॻाल्हि ॿुधी मूंखे अफ़सोस थियो। असांजे सिंध में गुरबत कोन्हे, असांजे सिंध माण्हुनि में को बुखियो नथो रहे। यानी तव्हां मूंखे ॿुधायो कि जीअं सूबे जो चीफ मिनिस्टर असेंबली फ्लोर ते इहो चवंदो त मुंहिंजे सूबे में को बुखियो न आहे, सूबे में मुंहिंजी बुखी ख़तम थी वई आहे, त तव्हां मूंखे वधीक त बहितर सम्झो त इन तव्हां तजिया निगार आहियो, साफ़ी आहियो, कि छा सिंध असांजो एतिरो तरक़ी करे चुको आहे? इन माण्हुनि जी फिकर जे लाइ वज़ीर आज़म चए पियो त मां सभिनि खे बंदि न कंदुमि, कैद न कंदुमि, मां उन्हनि खे मौक़ो बि ॾींदुमि, उन्हनि खे हद बि ॿुधंदुमि कि बाबा SOPs ते अमल कयो। उन्हनि खे इहो बि गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे घरनि में रहो, धंधे बि वञो, उन खां पोइ एहतियात कयो। पर मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे मुल्क जी वॾी तादाद आवाम जी जेकी आहे सतह गुरबत जे हेठि रहे थी। इन जे करे बार बार प्राइम मिनिस्टर अॼु बि ॾाढे फ़ख्र सां हुन गवर्नर हाउस में हिन ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे। सिंधी सहाफ़ियुनि सां हिकिड़ी नशिस्त हुई, सिंधी चैनल जे एंकर सां, हुनजी सहाफ़ियुनि सां, उते बि वज़ीर आज़म हुननि खे चयो त मां अॼु बि ॾाढे फ़ख्र सां पियो चवां त इहो दुनिया जो वाहिद मां हुकुमरान आहियां जे पहिरें ॾींहुं इन ॻाल्हि जी मुखालफ़त कई त कंप्लीट लॉकडाउन न थियणु खपे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे सर, कंप्लीट लॉकडाउन भले न थिए, कंप्लीट लॉकडाउन तॾहिं न थिए जॾहिं आवाम ताईं रिलीफ पहुचे न। कंप्लीट लॉकडाउन न थियण जे नतीजे में त अॼु केतिरा कोरोना जा केस थी विया आहिनि। एॾा मुनज़म न आहियूं कि असां माण्हुनि घर में रखी डोर टू डोर हुनखे मानी पहुचाए सघूं। नियत थी सघे थी हुकूमतनि जी बि, पीपल्स पार्टी बि दावा कया त असां 20 लख राशन वराईंदासीं, पर शायदि 1 लख बि कोन वरायो, बाक़ी 19 लख अलाए किथे न खपाइनि। जेका चवंदा आहिनि त असां ईअं वरायो आहे त हिकु ॾिनो बेहती ख़बर बि न पई। इहो त वाक़ई पीपल्स पार्टी जो कमाल आहे, ख़बर ई न पवंदी आहे त लखनि जा राशन किथे हली वेंदा आहिनि। त पोइ इहो सची तस्लीम करणु खपे। सिंध हुकूमत तस्लीम नथी करे, उहो पंहिंजे सां बि कूड़ थी ॻाल्हाए, असांजे सिंधियुनि सां बि कूड़ थी ॻाल्हाए। जेसिताईं तव्हां सच तस्लीम न कंदो, तव्हां सूबे खे भलो न कंदो, तव्हांखे तस्लीम करणो पवंदो कि असांजे इंटीरियर सिंध में तमामु गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, बुख आहे, अफ़लास आहे। हुकूमत जॾहिं तस्लीम कंदी पोइ पंहिंजी आवाम जे लाइ सोचंदी। हीअ तस्लीम इन करे कोन, असां तस्लीम कंदासीं त माण्हू असांखां सवाल कंदा कि 12 साल में सिंध में तव्हां लॻातार हुकूमत था कयो, त 12 साल में बि अगरि पंहिंजी सूबे जे लाइ कुझु न करे सघिया त पोइ कॾहिं कंदो? इन करे हिननि जी मजबूरी आहे त असेंबली ते बि कूड़ ॻाल्हाइणु, पंहिंजे सूबे जी आवाम जे बारे में बि कूड़ ॻाल्हाइणु, ऐं जिते किथे वेंदा आहिनि सिर्फ़ु कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। इन करे कूड़ उहो ई ॻाल्हाईंदो आहे जंहिं वटि पंहिंजी कारकर्दगी ॿुधाइण जे लाइ कुझु न हूंदो आहे। वॾी महिरबानी जमाल सिद्दीकी साहब, अवां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, सिंध हुकूमत अॼु बजट पेश करे छॾी 2020-21 जी। उनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुकमल तौर ते रिजेक्ट करे थी, रद्द करे थी, अवाम दुश्मन करार ॾिए थी। पर जेकॾहिं असां हिन सूरत हाल में ॾिसूं, माशी तजिया निगारनि या माशी माहिरनि जा तजिया खणी ॾिसूं त उन्हनि जीअं असांजे प्रोग्राम में अयूब महर साहब चयो त हीअ हुननि जे जेको आहे रिसर्च या हुननि जे तजुर्बे मुताबिक़ त हीअ बहितरीनु बजट आहे जेको सिंध हुकूमत जो सभ खां वॾो बोल्ड क़दम आहे या सभ खां वॾो क़दम आहे। उहो
इहो आहे त हुननि 10% पघारुनि में वाधि कई आहे 1 खां 16 ग्रेड ताईं, जॾहिं त 17 ग्रेड जे ऑफिसरनि जे लाइ हुननि 5% पघार वधाई आहे। हिनखे न रुगो तजिया निगार पर सॼी सिंध सॼो मुल्क एप्रिशिएट करे थो। उनजे उबतड़ असां ॾिसूं पंजाब ऐं वफ़ाक़ अहिड़ा स्टेप्स न खणी सघी आहे, पर उहो ओवरऑल जेकॾहिं ॾिसे त सूबनि ते डिफेंस बजट न हूंदो आहे या एतिरा घणा वज़न न हूंदा आहिनि जेतिरा वफ़ाक़ ते हूंदा आहिनि। जेका सूबे जी इनकम हूंदी आहे उहा वाहिद NFC अवार्ड ऐं जेको ॿियूं हूंदियूं आहिनि शयूं। हिन ई सां गॾु नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। लाभाई।